नी त बीठे भीड़ है अज भीड़ त खबर पवे। बस बस हाणे हल वठो दगु। ना ना मेहराब टक्कर छो तो करी हलूं था बे गाड़ी ते ना मां कोन हलंदुसि हाणे कहिड़ो ॾोह कयो आहे। कोन हल न न मां कोन हलंदोमांव कोन। तू कोन हल दे नशा हू थकनाणी धक सां मरी पवंदो। अरे बे हाल न पाठे जी डायण के वठे। अरे बे पाठे जी डायण उहा पर तिने सुर यार बे चुप चुप अरे चल चल है तो गोली हणी छड्यो हल। हाजी बाबा इहा हकीकत आहे। मीर मोहम्मद अमा हाजाणी जो भाव आहे, उनखे न सॼे मामले जी ख़बर आहे। हकीकत आहे। जेकॾहिं इहो सच न हुजे हा त सिबियाणी मीर मोहम्मद खे छॾे तुंहिंजे घर में छो रहिया, छो एॾो वॾो कदम खणी हा? हाजी बाबा मुराद न पाण नमक हराम आहे, न नमक हराम जो पुट आहे। ॻाल्हि सिर्फ़ एतिरी आहे जो मुराद रुगो मूमल सां खिली ॻाल्हायो, हुनखां हुनजो दुख विराए वठंदो जीअं मूमल सिबियाणीअ जहिड़ो कदम न खणे ऐं क़ाइम दाइम रहे। जे शेर जहिड़नि जवाननि जा कंध न चुकनि। बस दीनू बाबा मां सब कुछ समझी वियो आहियां। अफ़सोस आहे सुखर, काश तूं इहो सब कुछ मूंखे सिबियाणी जी शादीअ वक़्तु ई ॿुधाए छॾी हा। नई बहादुर मरे हा ऐं नई लाल खान जो घर तबाह थिए हा। हाजी बाबा वो गुज़रियल वक़्तु गुज़री वियो, उनखे यादि करणु अजायो आहे। मुंहिंजे ॿुधाइण सां भला कहिड़ो फ़र्क़ु पवे यार? घटि में घटि मुंहिंजी इज़त त बर्बाद न थिए हा। मूंखां त गुनाह थियो आहे न, हाणे तूं मूं महिल जे लाइ छा थो करे सघे? मां सब कुछ करे सघां थो, पर तूं मूंखे हिकु सवाल जो जवाब ॾे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए जॾहिं तोखे मीर मोहम्मद जी हक़ीक़त जी ख़बर हुई त पोइ तूं हुनजी मूमल सां शादी छो कराई? इन जे लाइ बाबा त रहिजी वियल इज़त ख़राब न थिए, जीअं हिकु ॿी औरत जी ज़िंदगी बर्बाद न थिए। इहो फ़ैसिलो मूं कोन कयो, शेर जो फ़ैसिलो हुयो। पर मम्मा तव्हां शेर खे ॿुधायो आहे न, हू कॾहिं बि मामा मीर मोहम्मद सां मूं महिल शादी न कराए हा। शादी बराबरि कोन करे हा, पर जेको करे हा उहो रुगो मूं पे सम्झो। ख़ामोश रही मूं महिल जी ज़िंदगी बचाई आहे, न त उहो ॿाहिरनि जे हथां मारिजी वञे हा। पर हाणे छा थींदो? मूं महिल जो छा थींदो? मामा मीर मोहम्मद जो छा थींदो? उहो ई थींदो हाणे जेको मां चाहींदुसि उहो ई। अदा असां बि हमराहन सां गॾु लाल खान वारनि सां घटि कोन कईसे। मां त सम्झां थो या त गोलियूं खपियनि या त को हमराह मरी पिन तॾहिं वापसि विया। न सालू सोबत फ़कीर जी ख़बर पई हूंदनि न, तॾहिं वापसि मोटी विया हूंदा। ईअं बि थी सघे थो। ई भला अॼु चाचा मेरा होटल ते फिल्म ॾिसण वियो आहे या साहबा जे घर वञी वेही रहियो आहे? बाबे जो फिक्र न कर भाॼाई, पाणे घुमी फिरी मोटी ईंदो। हेलो केरु थो ॻाल्हाए? मां उहो लाल खान थो ॻाल्हायां जंहिं सॼी उमिरि उठनि खे जोराबा पाराए छॾिया। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। इज़त सां सुबुह जो सोबत फ़कीर खे असांजे हवाले करे पंहिंजे पीउ मेहराब खे आज़ादु कराए वञ। छा? शेर जे तूं मुंहिंजी औताक तां सोबत फ़कीर खे न खणी आ त मां तोसां दुश्मनी जो हथ न वधायां हा। सुठो कोन कयो अथई लाल खान, शेर सां दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी। का ॻाल्हि न आहे लाल खान, तूं ख़ुशि न थी त सोबत फ़कीर तोखे मोटी मिलंदो। फोन बंदि कर ऐं पंहिंजे मौत जो इंतज़ार कर। मौत? लाल खान सॼी उमिरि उठनि खे जोराबा पाराए छॾिया। तूं केरु आहीं जो लाल खान खे धमकी थो ॾीं? मां केरु आहियां या तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी।
छा थियो आदा? सालू लाल खान वारा बाबा के खणी विया आहिनि। छा? लाल खान वारा बाबा के खणी विया आहिनि? वो बाबे के कहिड़ो डपु अहिड़ो मथे में सूर विझंदुनि जो मथो ई कचो करे विझंदुनि। मजाक छॾ सालू। पोइ हली कयूं लाल खान सां दंगल। असांखे दंगल करण जी का ज़रूरत न आहे। लाल खान के सुभाणे के सिज में ख़बर पइजी वेंदी। सोबत कहाणी हाल अहवाल वठण जो वक़्तु अची वियो आहे। सुणा साईं, असां त तुंहिंजी सॼी राति माना तन महिमान वांगुरु ख़िदमत कई आहे, पर आहीं त दुश्मन। राणा तूं चवण छा थो चाहे? असां त दुश्मन जी बि इज़त कईसूं। हाणे तूं ॿुधाए, नज़ीरा जे तलाक वारो कमीज़ सां कंदे या राणा तोखे पंहिंजो रंग ॾेखारे? तलाक भुलिजी वञ राणा तलाक के। वरी ॿीहर लफ़्ज़ ज़ुबान ते नान जा तलाक जो। बाक़ी ॿियो को कमकार हुजे त हुकुम कर सोबत फ़क़ीर के। पंहिंजी उमिरि ॾिस, वॾियूं ॻाल्हियूं पोइ कर। तो मथां हथ खणण ते मूंखे शर्म थो अचे। मूंखे वॾो कदम खणण ते मजबूर न कर। इन्हीअ में तुंहिंजी इज़त आहे। मुंहिंजी त इज़त इन्हे में आहे ये राणा मरण घड़ीअ ताईं तलाक कोन ॾींदुसि। तुंहिंजी मर्ज़ी सुणा साईं। मुंहिंजे हिक इशारे सां नज़ीरा त छा, पर तोखां तुंहिंजे पहिरीं घरवारी जो नालो विसरी वेंदो। राणा राणा तूं पंहिंजे नापाक ज़ुबान सां मुंहिंजे घरवारी जो नालो न वठ, न वठ। तेरी घरवारी छॾ, पर पोइ जो नालो न वठ। नथा पोइ कुझु थी पवे त पोइ ज़िम्मेवार तूं हूंदे। आज़माए ॾिस पंहिंजे पाण खे राणा, का बि हड़ हासिल कान थींदी आई। सोबत फ़क़ीर सां अञा तुंहिंजो पालो न पियो आहे। सोबत फ़क़ीर, तोखे चयमि त तोसां जहिड़ो नाहे करणो। तोखे धक हणंदे मुंहिंजे हथनि खे हया थो अचे। तो मथां तोखे मीर मोहन जे हथां सॼो ॻोठ खिलाईंदुसि। मीर मोहन जे हथां सॼे ॻोठ जे साम्हूं तुंहिंजी बेइज़ती कराईंदुसि। छो तो मीर मोहन वीचारे के माराई? तूं विड़ तूं घणे धक हणो तरा, जिनजी मोट बि तोखे मिलंदी। इंशाअल्लाह तोखे मोट मिलंदी। घणा साईं, तूं पाण घणी थो वञ। मारींदी मीर मोहम्मद ऐं सॼे ॻोठ जे साम्हूं। सॼे ॻोठ साम्हूं? बिल्कुलु। मां मीर मोहम्मद खे घुरायो आहे। इजो पोतो तूं वेही इंतज़ार कर। सुणा साईं, तोखे त ख़बर आहे मीर मोहम्मद खे सोटी साण हूंदी आहे। मीर मोहम्मद हिन मुंहं खे ॾिसी वेठो बि कोन ईंदी। मता या भुल हुजाई, छो त मीर मोहम्मद के राणा इन ई ॻोठ में रहणो आहे, इन ई ॻोठ में। भाई ओ शाहू काॾे हो? ऐं शाहू पुट मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। नाना मेहराब, कल्ह खां वठी ॻाल्हियूं ॿुधाए मगज़ में सूर विझी छॾियो अथई। राति बि सुम्हण कोन अथई। तुंहिंजो आख़िर ॾोह कहिड़ो कयो आहे नाना मेहराब? यार कावड़ छो था कयो? मां तव्हांखे का मिंथ कई छा त मूंखे खणी अचो? मां एॾो भलो हुजां न त पुट मूंखे पालकी में खणी घुमाए ना, नेरनि महल ते ॾियनि हा। अरे हेॾे मन तूं चोटीअ जो चंडो हुई न? हा बा हा, सियाणनि सच चयो आहे। चंटो चंटे खे सभु कोह ते ॻोल्हे लहे, तव्हां बि अची मूंखे ॻोल्हे लथो आहे। बस हाणे बस, घणी ॾियारी नाण। ॾियारी हणण खां सवाइ ॿियो कहिड़ो कमु? अरे सब्जी वारे खां वठी सियासतदान ते ॾियारी हणी थी पए। अरे हेॾे हे करे छा थो? अरे तोखे ॾियारी हणण खां सवाइ ॿियो कमु कोन्हे? अरे कावड़ न कयो, कावड़ न कयो। खिलो ॻाल्हायो के ॿ टे टहक जो। ज़िंदगी अलाए केतिरी आहे, माण्हू माठ माठ में मरी थो वञे, ख़बर ई कान थी पवे। अदा वॾा, ही मेहराब त असांखे मानी में महांगो आहे। असां हिनखे खणी वॾी ग़लती कई आहे। हिन जे पोयों केर बि कोन ईंदो। अदा वॾा, ग़लती त ॾिठी वाठी कई अथव। हिक ॿिए जूं छातियूं गिराठियुनि सां मापियो, वरी पंहिंजो कद काठ हॾु ॾिसो, ऐं पोइ मूं पां गुलनि जी तौर में तुरण वारे खे ॾिसो। अरे उथ वञ लुड़ला, हल। असांखे कहिड़ी ॿ असांजे घाटे में चंटरो लॻंदो। यार वॾी ॻाल्हि आहे, 2-4 ॾींहं त मूंखे हिते रहायो,
इते वॾो सुख आ बाबा, लय में वेठो आ। महल ते चांहि पाणी टुकर सभु कुझु था मिलनि, छो था मूंखे घर मोकिलियो खामखा? वञी थो या वठाई? मुड़स थी खणी सवारी में आया हो, हाणे वरी मोकिलियो पंध था। ऐं पोइ चओ कंहिंखे त मूंखे मोटरसाइकिल ते खणी ॻोठ खां ॿाहिरि छॾे अचे। हाज़ुर मुंहिंजा पी, अरे हेॾे हिनखे मोटरसाइकिल ते खणी घर वञी थिको ॾेई चो त माइटनि जो मथो चटे, असांखे त मथे में न सूर विझी चयो आहे। अरे ॾिसो छा जे लाइ था वठोसि। अरे अरे तरस तरस अबा लाल खान, ओ बा शाहू, मुंहिंजी त दिलि चवे थी अञा हिकु ॿ राति तव्हां वटि रहा कि तव्हां सां भोग चर्चा के मोहबतूं कचायूं कयां। उथ उथ नाना मेहराब, ऐसा पाऊं था बदू और मालूम देर न कर। उठ पड़ा उठ, अरे खणी दे अच, वठ वठ खणे न किन्नी मुंठी अगे जान छड। हल हल जान रात होते रातो दा सागे पाण जड़ो करे जरी दो को भलो यार आई यार तो मुझे सब भलान न ये न मना जा भलो कुकड़ू जी। कुकड़ छा कंदी कुकड़? भेड़ हारो कुकड़ केड़ा आसा कुंदर पुटऊ, कुकड़ भेड़ो कुंदर पुट खपे। कुकड़ तो के भलो वठींदुस पर छा मुसा या इर्ती बिर्ती न कर, चाड़ है न टिक टिकी दे। तू हाणे लोता के सारा चोर पकतो आ, उनके टिक टिकी ते चालनो आ। चोर काथिया चोर हां पाठा वने ओता के बैठो थई, तू जमींदार मानु सजा दीस वनी। ठीक है तू दंद छदी करी, हां छदी दंद करी। तू जो ये बात करण सावनी लगियो तो चालियो तमने तो न खेने दो कर पर बुश करे। हलो उठ उठ कौन सा भी कचड़ी को दे। मेरे मोहन तू हल मा चाय पिया चा तो होटल दे वनी चाय पी क्या होटल खोलियो था। उठ हल उठी उठी लिया लिया। ओ बा अम्मा अम्मा मुबारकू जने मुबारकू अम्मा लख लख मुबारकू जनी लख लख खुशियन जी वाधायूं जने अम्मा। अम्मा घणियूं घणियूं वाधायूं जनी घणियूं घणियूं वाधायूं। अम्मा अज उठ खुशी में बा हथ ताणी देखार, झुमरियूं त पाए देखार। अम्मा मता असा शादी का अग में गुजारे वनी। अरे पर गाल का बुधो सापा जे सर मतो सदको वणो, आखिर ता के खुशी मिली केड़ी आ जो मथो खाई विया हो। अम्मा तू झुमरियूं पाए त पो बुधाए थो सफा हां ठरी पवंदई, बर्फ जो गणो थी पवंदई। हां मां असा वटो सा कद झुमरियूं था पायूं। अरे पायूं था झुमरियूं, पर पहिरी खबर त पवे न त खुशी जी खबर आहे केड़ी। हो जमालो अम्मा हो जमालो, ओ जेको खटी आयो खेर सा, हो जमालो ओ जेको लड़ी आयो लारमा, हो जमालो। अरे हाणे बुधायो भिखणी कची आयो केरे सा। हां अम्मा नानी मेराब के लाल खान वाला कम भिखणिया चंगो थियो अल्लाह को तो मुंह मोटो तो ही कोन, मुझे भी चिंता अची थी पड़ी मोए ने आगे मो। अम्मा तुम्हारी दुआ उबती थी वही लगे तो। अम्मा तुम्हारी दुआ रिस्कन करे वही रिस्कन। नाना मेराब तू असा तो बुधो तो के लाल खान वाला खणी आ, यो भला कूड़ हो छा? कूड़ काथे आयो, यो लाल खान ऐं शाहू खणी विया, पर उन्हनि खे इहा ख़बर कान हुई त ही मेहराब खान कहिड़ी मुसीबत आ। मुसीबत नाना मेहराब तोखा वधीक ॿी का मुसीबत हूंदी छा? पर इहो त ॿुधा तूं आज़ाद कीअं थी आहे? भंग भरी ई छा? मुंहिंजो मतिलबु आहे भुंग भरे आज़ाद थिए छा? भुंग छा जाड़े, ॿिन्ही खे हणी लठियुनि सां ढेरी करे छॾियोमांइ, भॼी विया। यो तो खोड़ो ही न थो लगे। सापा जे सर मतो सदको वनी इन जणन के तो कियो लेटायो। बड़े शेर वारन तुजी जान छलाई हुंदी, बड़े पे तो कूड़ा हणे मो डेढ पुतो। उन्हनि खे इहा ख़बर ई नाहे। पर एकड़ी गाल त बुधा मेहराब मुआ तोखे मु झलियो न त मुझे घर नहीं तो कर। हां चयो त हुई, पर ॾाढी दिलि तो लही वई। सोचूं त वींदे दे सापा जो मोहड़ो ॾिसियो, सलाम कयो वञा। नाना मेहराब ज़बान संभाले ॻाल्हा। अम्मा साहबा तुंहिंजी मुर्शिदानी जा ईंदे वेंदे सलाम कयो थो वञी। प्रेम मोहब्बत जा मामला मुर्शिदी खां बि मथे हूंदा आहिनि, तव्हां वाइड़नि खे कहिड़ी ख़बर। साबा चङो हलां थो, वञी शेर वारनि खे ॿुधायां थो, मथां बंदूक खणी निकिरी पवनि। तोप न मो मरंदो, न मुए मो जान छुटंदी।
ही ठग वगैरह असांजो तव्हांखे चयो आहे मीर मोहम्मद इहो ई त आहे जंहिंखे असां पकतो आहे। मीर मोहम्मद चाड़ भला हिनखे टिकटिकीअ ते। अरे ठग वगैरह तो कीअं चयो त तोखे औलाद थींदो मुंहिंजी त ज़ाल मरी वई। हल रे हल चरी चिब ज़ाल तुंहिंजी मरी वई। चुपड़े ठग वगैरह वठ आणो त मां तूं उन्हीअ सां पूंदर पूंदर सां कावड़ कर थो ॻाल्हाए। ख़बर न आहे ज़मींदार माण्हू आहे ज़मींदार। हे ज़मींदार आहे करे आने मोटो थी पंहिंजो ज़मींदारीअ जो। तुंहिंजो मूंखां मुत भलो आहे मुराद ॾिस थोरो घणो फ़र्क़ु कोन्हे। हा बा वॾो फ़र्क़ु आहे। तुंहिंजे मुंहुं जहिड़ो त पूरे ॻोठ में मुंहुं कोन्हे को। तो शहज़ादो आई शहज़ादो। काजी ठग वगैरह कीअं थो चए बूथ जो बूथ किनो आहे हाणे ॾे पाटा ठग वगैरह हाणे ॾेखार सरे आम सोटा हलंदो मैं हिन ॻोठ में सरे आम अबाड़े मुराद ही ठग वगैरह मूंखे पाटा हणंदो टिकी ते चाढ़ीस। मीर मोहम्मद तूं हुकुम कर ज़मींदार तूं ही ॿुधा त हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं। वॾो ज़मींदार मां सादा बा उन खां पुछो मां वञा थो। न मीर मोहम्मद भी नवाब खाने ते नाहे हुकुम तोखे ही करणो पवंदो। फोन कयो न मां सादा खे मां न पोड़े फ़कीर खे कहिड़ी सज़ा ॾियां। लाला तूं अच तूं इन गरीब में एतिरी हिम्मत ही कान्हे का जो सोबत फ़कीर ते हथ खणे। हलिया तूं हलिया सोबत फ़कीर नच सोबत सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे। फ़कीर चो फ़कीर त पंथ न त पोइ गंद जो गंद। बस छोड़ा साईं बस हणो नौ डाम वठियल फ़कीर खे अंदर फ़कीरी फंद पूरा कयूं। राणा थोरो रहम कजोसि मतां मरी न पए। मरे त मरे इन मोल जो अंगूठो कागज़ ते हणंदासीं त पोइ हिनखे सफ़ा मारे छॾियो तलाक जी ज़रूरत ई कोन पवंदी। वाड़े मरा दवा छो त तुंहिंजे पेटुनि वॾेनि खां ॻाढ़ा फोड़ आहिनि। जल्द फ़ैसिलो ॿुधाए छॾी त हिनखे सफ़ा मारियो। सोबत खान खे मारणु सवलो कोन अथई भुलिजी वञो। छो बा तूं राति खां वठी निंड ई न आहे कई। छा ॿुधायां मां मूंखे कुझु सम्झ में ई नथो अचे। तूं जल्दी मुंहिंजा कपिड़ा थैले में विझी मूंखे ॾे त मां शहर वञा। छो बा शहर में को कम अथई छा? हा मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जो अहम फ़ैसिलो करणो आहे। वरी कहिड़ा था फ़ैसिला कयो? अॼु मां पुट गॾिजी करे कहिड़ा था फ़ैसिला कयो? हा मां शहर तो वञा मूंखे सुनो सां मिलणो आहे। सिद्धो छो नथो चईं त ज़ाल जी सिक लॻी आहे। तूं ॿुधा जामुल तोखे पेके छॾे ईंदो त ॿ महीना तो वटि ईंदोसि। मूंसां तुंहिंजी बि त मोहबत हूंदी रुगो पियो मूं तां ठरंदो आहे घर में वेहण हूंदो हुई। असां में मुर्सी वारो अखर हूंदो पी मां जे साम्हूं असां ज़ाल सां गॾु ई कोन वेंदासीं। ऐं हीअ ॾिस ज़ाल जे बदिरां माउ पीउ सां कीअं थो ॻाल्हाए। जवान औलाद सां कुछ लिहाज़ सां ॻाल्हाए इन में ही इज्जत अथई। लिहाज़ हमारे के औलाद आहे किथे? जेके माण्हू औलाद खे औलाद सम्झंदा आहिनि न उन्हनि जी इज़त कंदा आहिनि। औलाद चङी हुजे त उनजी छो न इज़त कजे पर जेकी ज़ाल जे चवण ते उथे पीउ माउ जी बेइज़ती कनि उन्हनि खे थुक करण जे मुंहं में वञी ज़ाल सां वञी मर थाबा खा त ख़बर पई के सभु ख़बर आहे त तूं ईअं छो थो चईं? हा साईं तूं आहीं मूंसां रुआनी सॼे ॻोठ जा तो पादर खाई वरी मुड़ुस माण्हू थी मूंसां थो ॻाल्हाई। ज़ालूं पाण न पले सघे छेड़ो वरी चापिर सां थुल्हो बाठो हुजे सुबुह सां बूथी कुटे आई। अरे हाणे बस बि कर। बस कई मूं विझी दे थैले में कपड़ा वञे रात वञी साल जी ज़ियारत करे लिफा को कहिजा जो।
चाचा तोखे याद आहे न सालो के जाबिर खान जीअरो दफन करण पे चाहे हाँ मूंखे यादि आहे ऐं अॼु उहो वक़्तु अची वियो आहे चाचा जो मां जाबिर खान खे ज़मीन में दफन कंदुसि ऐं खेसि ॿुधाईंदुसि जे ज़मीन जे टुकड़े लाइ तो एतिरा माण्हू मारिया हुया हुन ज़मीन मां तोखे सिर्फ़ कब्र जेतिरी जाइ जी ज़रूरत हुई रहमान ना इन ज़मीन में मां जाबिर खान दफन थियण जेतिरी बि जॻह कोन ॾींदुसि वॾा वॾा सोबत फ़कीर खे ज़मीन अॻी वई या आसमान खणी वियो का ख़बर छो न थी पए शाहू ख़बर पाण ई पची वेंदी त सोबत फ़कीर किथे आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुलाब खुशा खैरा खैरी खैर दे हाल वाल सोबत फ़कीर का ख़बर पई? ख़बर कीअं न पवंदी शाहू। वो जल्दी ॿुधा किथे आहे सोबत फ़कीर? नवाब खान वारो सालो आहे न वो चरियाण। हा हा इहो मीर मोहम्मद मस्त। हा हा उन ये ॿुधायो त सोबत फ़कीर नवाब खान जे ॻोठ वारी ओताक में बंद आहे। गुलाब तूं पाण अखियूं सां ॾिसी आयो? न न मां कोन वियो हुअमि पर सूमर खां अटकल सां पुछा कई हथ में उन चयो त सोबत फ़कीर उते आहे। वॾा वॾा छा सलाह आहे हलजे? न शाहू न असांजे वञण जी ज़रूरत न आहे वञण वारा वेंदा ऐं मामे खे आज़ाद करण सां गॾु नवाब खान जे माण्हुनि खे मसो चखाए पोइ ईंदा।